नाज़रीन, अवां के शिकारपुर में अहम खबर का आगाह कंदासीं त शहर के मशहूर निजी स्कूल कहकशां के प्रिंसिपल अब्दुल जब्बार मीरानी तरफां पंहिंजी ऑफिस अंदर फहश वीडियो भरण वारे मामले जो सरकारी मुतहत में केस दाख़िल कयो वियो आहे। उन सिलसिले में बेहूदगी जो मुज़ाहिरो कंदड़ प्रिंसिपल खिलाफ़ स्कूल इंतजामिया पारां FIR दाख़िल न करण खां पोइ DC शिकारपुर इबरार जाफ़र पारां SSP शिराज नज़ीर अब्बासी ॾांहुं लिखियल लेटर तहत न्यू फौजदारी पुलिस ASI मंजूर खोखर जी फरियाद ते ॼाणायल प्रिंसिपल खिलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। जॾहिं त मामले के 5 ॾींहं गुज़रण ऐं केस दाख़िल थियण बावजूद बि जवाबदार गिरफ़्तार थी नाहे सघियो ऐं ज़रियनि पारां पुलिस ॼाणायल प्रिंसिपल जे हिकु भाउ खे गिरफ़्तार करे खांइसि वॾी ॾेती लेती बाद आज़ाद करे छॾियो। होॾां कहकशां स्कूल जे प्रिंसिपल अब्दुल जब्बार मीरानी पारां 5 ॾींहं अॻु बेहूदा वीडियो भरे पंहिंजे ई मोबाइल ते अपलोड करण वारे मामले ते सुञाण धुरियुनि ऐं शहरियुनि में सख़्त कावड़ जी लहर छायल आहे ऐं स्कूली ॿारड़ा ख़ौफ़ में पिणु वरतल आहिनि।